शहीद बाबा जो केस क़ौम जी अदालत में आहे। अॼु केस जी हाज़िरी हुई, अॼु आयासीं हिते पेश थियासीं। शहीद बाबा बशीर ख़ान कुरैशी सिंध सां मोहबत करण जे ॾोह में उनखे शहीद कयो वियो। शहीद मक़सूद कुरैशीअ खे शहीद कयो वियो। शहीद सलमान वदो खे शहीद कयो वियो। ॿुधाइजो त हिन केस में पिरेर छा हुई, अॼु अदालती कार्रवाई में छा हिन में पिरेर इहा हुई त कंहिं बि हालत में जेको केस आहे FIR रजिस्टर कई उन जे कासी चाहियूं था उहा मर्डर जी FIR हुजे। ऐं जीअं तंहिंजे पोस्टमार्टम रिपोर्ट में फास्फोरस आयो आहे, तंहिं करे हिकिड़ो क़तल जो केस आहे, पॉइज़न जो केस आहे, ज़हर जो आहे, तंहिं करे हिन में FIR दाख़िल कई। हिन FIR में हिकिड़ो रहमान मलिक जेको इंटीरियर मिनिस्टर हो उनजे नाले ते हुई ऐं ॿियो ॿियनि माण्हुनि जे जेके गुज़ारदार उनजे नाले ते हुई। ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा असीं चऊं था त जेकॾहिं ॿियनि जेके केसनि जी ॿाहिरि जा माण्हू एजेंसियूं ॿाहिरि जा अदारा करे सघनि था, हिन में को गैर जानबदार अदारो हुजे जेको केस जी जांच करे ऐं लड़नि खे इंसाफ़ मिली सघे। अॼु अदालतनि जा दरवाज़ा असां 2012 खां वठी अदालतुनि जा चकर काटियूं पिया। शहीद बाबा जो केस क़ौम जी अदालत में आहे। अॼु केस जी हाज़िरी हुई, अॼु आयासीं हिते पेश थियासीं ऐं 10 तारीख़ ते अक्टूबर ते ॿी तारीख़ रखी वई आहे। वधीक सभु दोस्त असां पेश थींदासीं। शहीद बाबा बशीर ख़ान कुरैशी सिंध सां मोहबत करण जे ॾोह में उनखे शहीद कयो वियो। शहीद मक़सूद कुरैशीअ खे शहीद कयो वियो। शहीद सलमान वदो खे शहीद कयो वियो। शहीद बशीर कुरैशीअ जी जेका महिनत ऐं मोहबत हिन धरतीअ सां हुई, हिन धरतीअ जे माण्हुनि सां हुई। उन शहीद बशीर ख़ान जो केस असां हिन धरतीअ जे माण्हुनि जी अदालत में विझूं था ऐं हिकु ॾींहुं सिंध जी क़ौम जी अदालत असां सां इंसाफ़ ज़रूरु कंदी।